हुयूं मुरादूं माण्हुनि में से पधरियूं थी पयूं, सची जूं साईं सैयद चवे वतूं सभु वयूं। पर जिन चङियूं थे चयूं से त पाणे थियूं पधरियूं। को अजायो वञे को सजायो वञे, पर हर को नसीब पंहिंजो आज़मायो वञे। हर के माण्हू जी पंहिंजी क़िस्मत आ, को त ठाहियो वञे को त फिटायो वञे। हर माण्हू जी पंहिंजी क़िस्मत आ, को त ठाहियो वञे को त फिटायो वञे। मालिक जे डमर खां अणवाकुफ़ इंसान कदम कदम ते खता खायो वञे। मंदर में अचे तो पिराइण जे ख़ातिर, मंदर में अचे तो पिराइण जे ख़ातिर, हू वञण महिल पुराणियूं छॾियो ऐं नयूं जुतियूं पायो वञे। जंहिंजी सोच इहा हूंदी त बाबा मूंखे नई जुती खणणी अॼु, त उनखे साम्ही बि जुती अचे थी। मंदर में अचे थो पिराइण जे ख़ातिर, पर वञण महिल हू पुराणियूं छॾियो ऐं नयूं पायो वञे। जिते बाहि बरंदड़ हुजे उन ते पाणी विझणु घुर्जे, हिते पाणी बदिरां पियो पेट्रोल लॻायो वञे। केर बि कंहिंजी चड़ी में न आहे ख़ुशि, चोटी ते चढ़ियल खे बि टंग मां झलियो हेठि पियो किरायो वञे। ॾाढे जी लठ खे ॿ मथा हूंदा आहिनि, बाक़ी ग़रीब खे हर को हिसायो वञे। कलर ऐं कंजर जो वॾो मान आहे, बाक़ी भलो राज मां बि पियो लॾायो वञे। 700 रुपया वठी 40 रुपयनि वारी डिप डॉक्टर मरीज़ खे लॻायो वञे। डॉक्टर भाई साम्हूं वेठो आहे। 700 रुपया वठी 40 रुपयनि वारी डिप डॉक्टर मरीज़ खे लॻायो वञे। सेठ पाण रुथी वियो न त सेठ लाइ हो हिकिड़ो खंदो खणिजे 100 रुपया, लिखिजे 1000 रुपया। खंदो खणिजे 100 रुपया ऐं लिखिजे 1000 रुपया। ॾिसो सेठ खे कीअं पियो ॿुड़ी खे वधायो वञे। 100 रुपये में हिकिड़ी ॿुड़ी, 100 जो 2 ॿुड़ियूं, हिकिड़ी ॿी ॿुड़ी लॻी वई त माना 1000 थी विया। अञा ॿी ॿुड़ी लॻी त अॻियां ग़रीब जो त ॿेड़ी ॿुड़ी 10,000 थी विया। सेठ खे रुगो ॿुड़ी वधाइणी आहे, छोड़ी पाणे हुन ग़रीब जी लहंदी। खंदो खणिजे 100 रुपया, लिखिजे 1000 रुपया। ॾिसो सेठ खे कीअं पियो ॿुड़ी खे वधायो वञे। पर जे तौबा कई सो ऐराना, पंहिंजा गुनाह पाण बख़्शायो वञे। आयो कलयुग आहे भाई, हर माण्हू में आ डिंगाई। कलयुग जो ॾोह न आहे, कलयुग में रहण वारनि जे कल फिरी वई आहे। आयो कलयुग आहे भाई, हर माण्हू में आ डिंगाई। रही के में ना है सच्चाई, छा दौर थी वियो, हर माण्हू फिरी वियो। छा दौर थी वियो, हर माण्हू फिरी वियो। आयो कलयुग आहे भाई, हर माण्हू में आ डिंगाई। रही के में ना है सच्चाई, छा दौर थी वियो, हर माण्हू फिरी वियो। छा दौर थी वियो, हर माण्हू फिरी वियो। मरे थो पंहिंजे पुत्र जे ख़ातिर पिता मंदर में कीअं ॾिसंदो घुरे पियो। पर पुत्र त वेठो वास इन्ही मुंहिंजो बाबो कॾहिं मरे थो। जॾहिं पिता जी निकती काई, ॾिसो पुत्र विरहाए मिठाई। ऐं वरी चवे थो सारी थी वई मुंहिंजी कमाई। छा दौर थी वियो, हर माण्हू फिरी वियो। छा दौर थी वियो, हर माण्हू फिरी वियो।
रुसंदो होए जे भावरन सां कॾहिं नंढपण में तूं रांदियूं खूब कंदो होए अॼु मारण लाइ तयार आई हिकु पल में जेका रुसंदो होए जॾहिं दौलत मत अविञाई भाउ भाउ जो थी वियो कसाई जॾहिं दौलत मत अविञाई भाउ भाउ जो थी वियो कसाई लगी रिश्तेदारी अजाई छा दौर अची वियो हर माण्हू फिरी वियो छा दौर अची वियो हर माण्हू फिरी वियो आयो कलयुग आए भाई झुलाई अॼु घर वारीअ जे ख़ातिर वेठो घटि वधि ते सां ॻाल्हाई कंहिं माता तोखे खीर पीआरे पींगे मंझि झुलाई अॼु घर वारीअ जे ख़ातिर ते घटि वधि वेठो ॻाल्हाई मूंखे हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि यादि अची वई माना खिल जहिड़ी ॻाल्हि आहे तो चयो बाबा तू परणजी आए ऐं माता के जेको है तू ठुकराए छॾियो घरवारी जे ख़ातिर तू माता के ठुकराए छॾियो जे माता तोखे खीर पीआरे पीके मंझि झुलाई अॼु घरवारीअ जे ख़ातिर तंहिंसां घटि वधि वेठो ॻाल्हाई जे सूर ऐं सदमा खाई आहे तुंहिंजी उमिरि वधाई जे सूर ऐं सदमा खाई आहे तुंहिंजी उमिरि वधाई अॼु मां औखा मिठी थई माई छा दौर अची वियो हर माण्हू फिरी वियो छा दौर अची वियो हर माण्हू फिरी वियो रुगो घर घर में हित झेड़ो आहे कुलफत आहे अजाई को कंहिंजे भले में नाहे ते रुगो ॿिए करे थो बुराई रुगो घर घर में हित झेड़ो आहे कुलफत आहे अजाई को कंहिंजे भले में नाहे ते रुगो ॿिए करे थो बुराई हिते प्यासी नाहे वफ़ाई पंहिंजन में बि आहे दगाई भगवान करे त सणाई छा दौर अची वियो हर माण्हू फिरी वियो छा दौर अची वियो हर माण्हू फिरी वियो हो दुनिया भले धिकारे दाता तूं न धिकार हो दुनिया भले धिकारे दाता तूं न धिकार हो दुनिया भले धिकारे धिकारे दुनिया भले धिकारे दाता तूं न दुनिया भले धिकारे दाता तूं न धिकार मुक़दर मुझे जमालिक मुक़दर मुझे जमालिक बिगड़ल मुंहिंजी बनाए जा दुनिया भले धिकारे दाता तूं न धिकार दुनिया भले धिकारे दाता तूं न धिकार मुक़दर मुझे जमालिक मुक़दर मुझे जमालिक बिगड़ल मुंहिंजी बनाए जा दुनिया मुक़दर मुझे जमालिक